जी नाज़रीन, हांगोरजा मां ख़बर ॾिनो त हांगोरजा में हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ शहरनि शाज़िब दायो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब हांगोरजा ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हांगोरजा दाया मल समेत शहर जे अक्सर महलनि में चर्च हीरोइन समेत मंशियात जा अॾा हली रहिया आहिनि, जंहिंसां असां जो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। केतिरा ई भेरा पुलिस खे चयो आहे, पर पुलिस कक बनी बीनो नाहे कयो। एहतिजाज कंदड़नि DIG सखत SSP किरपुर खां मुतालबो कयो त हांगोरजा थाणे ते सालनि खां मुक़ररु थियल पुलिस एहलकार ॾोहारियुनि ऐं मंशियात हलाईंदड़नि जा सहूलियतकार आहिनि। इन्हनि खे हांगोरजा थाणे तां हटाए मंशियात हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान नस्ल खे बचायो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे हांगोरजा SHO बचल काज़ी पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां SSP खैरपुर जे हुकुम मूजिबि मंशियात सोपारी हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल कया आहिनि। शहरी असां सां ताउन कनि ऐं मंशियात सोपारियूं हलाईंदड़नि जा नाला वाज़िह कनि त असां उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल करे सघूं। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध लाड़काणो।